अस्सलाम वालेकुम नाज़रीन, हमारे सिराए 4 जेडीओ न्यूज़ ऐं वज़ीर उन्नड़ मटियारे मां ख़बर शामिल कयूं था। शरीफ विग्यो जी उडेरो लाल स्टेशन थाणी जे हद वारे ॻोठ गाज़ी खान साहूवाल जे रहवासी सरफराज़ उर्फ भूरो साहूवाल खे उडेरो लाल स्टेशन थाणी जो SHO मंज़ूर लखी बिना जवाज़ गिरफ़्तार करे मतज़ वहशियाणू तशद्दुद करे खेसि थाणी अंदरि हथ कड़ियूं हणी 2 कलाक टंगे सख़्त तशद्दुद करे इंसानियत जा समूरा लीका लताड़े पुलिस गर्दीअ जो सबूत ॾिनो आहे। अहिड़े अमल ख़िलाफ़ मक़ामी ॻोठाणनि सिकंदर साहूवाल, हाजी सुधीर साहूवाल, गुलाम मुस्तफा टकरी, लखाड़िनू साहूवाल, आतिफ साहूवाल ऐं ॿियनि तशद्दुद जो निशानो बणियल सरफराज़ और भूरो साहूवाल खे साण करे प्रेस क्लब रूरल स्टेशन अॻियां SHO मंज़ूर लखी ख़िलाफ़ एहतिजाजी मुज़ाहिरो करे धरणो हयो। उन मौक़े ते तशद्दुद जो निशानो बणियल सरफराज़ उर्फ भूरो साहूवाल सहाफ़ियुनि सां ॻाल्हाईंदे चयो त पुलिस मूंखे उन वक़्तु साले शाह जे मोरी वटां सोघो कयो जॾहिं आउं खीर विकिरो करण लाइ शहर ॾांहुं वञी रहियो हुउसि त SHO मंज़ूर लखी मूंखे सोघो करे मुंहिंजो खीर वाह में हारे छॾियो ऐं मुंहिंजे खीसे में पियल 46,700 रुपया फुर करे मूंखे मोबाइल में विझी खणी थाणी ते आयो ऐं मूंखे चयो त तूं घुट कादो खपाई। वलीद लाखो ऐं गुलाम मुस्तफा जिसकानी ख़िलाफ़ बयान ॾे त तोखे छॾे ॾींदासूं, जंहिं ते मूंखे जवाबु ॾिनो त आउं घुटका नथो खपायां, आउं इज़तदार माण्हुनि मथां कीअं ग़लति बयानी ॾियां। जंहिंखां पोइ SHO मंज़ूर लखी आपे मां निकिरी मूं मथां वहशियाणू तशद्दुद करे 2 कलाकनि ताईं थाणी जे दरिए में टंगे छॾियो। एतिरे में मुंहिंजा अज़ीज़ थाणी ते पहुची SHO मंज़ूर लखी खे क़ुर ते साख ॾिनी त असांजो छोकिरो घुटका नथो खपाए ऐं उन बावजूद अवां कीअं बिना जवाज़ मासूम ते तशद्दुद कयो आहे। उन मौक़े ते मुज़ाहिरीन SHO उडेरो लाल स्टेशन मंज़ूर लखी ख़िलाफ़ सख़्त नारेबाज़ी कंदे IG सिंध, RPO हैदराबाद, DIG हैदराबाद, SSP मटियारीअ खां मुतालबो कयो आहे त घुटका फ़रोशनि जे साथारी SHO मंज़ूर लखी खे फौरी तौर ते मुअतल करे असां सां इंसाफ़ कयो वञे। हिननि चयो त थाणे खे घुटके जूं सोपारियूं सप्लाई कंदड़ हलाए रहिया आहिनि ऐं SHO अहिड़नि माण्हुनि जे चवण ते मिसकिन ऐं बेपोच माण्हुनि खे बिना जवाज़ गिरफ़्तार करे ॾोकड़ कमाइण में मसरूफ़ आहे। उडेरो लाल स्टेशन वारनि जी SHO मंज़ूर लखी गुटके फरोशन जो साथी, गुटके फरोशन जो साथारी SHO मंज़ूर लखी खोर SHO मंज़ूर लखी। A4 जेडीओ न्यूज़ में फ़िलहाल एतिरो ई। वधीक ख़बर ऐं अपडेट्स लाइ ॾिसंदा रहो A4 जेडीओ न्यूज़।